जय श्री झूलेलाल। 1 तारीख़ जो नए साल जो आगाज वो थे तव्हां खां बि पहिरीं शुभकामनाऊं ॾी थो सरां। पर हिन 1 तारीख़ जो पाण छो न पूज्य बहिराणा साहिब सां पंहिंजी शुरूआत करूं, छोकी असांजा कुल देवता त भगवान झूलेलाल आहिनि ऐं अधिकतर सभिनि सिंधियुनि जा इष्ट देव बि भगवान झूलेलाल आहिनि। कई माण्हुनि खे बहिराणा साहिब न ठाहिणु ईंदो हुजे त ॾाढो सुठी ॻाल्हि आहे ऐं बल्कि आसे पासे में माण्हू इकट्ठा करे पंहिंजे सिंधी परिवार जा पूज्य बहिराणा साहिब जा पंहिंजे नए साल जी शुरूआत करो, छोकी पूज्य बहिराणा दिवस बि आहे। ऐं तव्हांखे न थो अचे बहिराणो ठाहिण त काई ॻाल्हि कान्हे। असल बहिराणे जो अर्थ आहे जल जे जीवन खे भोजन ॾियण, जंहिंसां भगवान झूलेलाल खे असां हुन शइ जो भोग मिले। अहिड़ी पूजा सां जो असांजा कुल देवता आहिनि हुननि खे पूजा सां छो न असां नए साल जी शुरूआत करूं। त मुंहिंजो चवणु तव्हांखे इहो ई आहे कि तव्हां हिकु कमु करो कि तव्हां बहिराणा दिवस न था ठाहे पायो त किलो सवा किलो अटो ॻोहे करे बि जल जे जीवन खे अर्पित करो। ऐं जल जे के किना चाहे जल जा जीवन मतिलबु चाहे ज़रूरी कान्हे तव्हांजे शहर में दरिया या नदी हुजे, मतिलबु तालाब बि हुजे जिते पाणी हुजे। मतिलबु जल जे जीवन जो मतिलबु इहो कान्हे सिर्फ़ु मच्छियुनि सां थींदो आहे। जेतिरा बि जल जा जीवन वरुण देव जा बचड़ा आहिनि, मतिलबु झूलेलाल साईं जा बचड़ा आहिनि, हुननि खे मिलियो त झूलेलाल साईं खे भोग मिलियो। त तव्हां खां निवेदन आहे पंहिंजे 1 तारीख़ नए साल जी शुरूआत पूज्य बहिराणा साहिब जे रूप में करो ऐं जल जे जीवन खे खाधो ॾियो। किलो सवा किलो अटो तव्हां हुते पंहिंजो अर्पण करो, गोलियूं ठाहे करे अटे जूं जल जे जीवन खे ॾियो। हिते जोत साहिब ज़रूरु ॿारे अचो पंहिंजे जल जे साम्हूं कि वरुण देव खां अरदास करो कि असांजो नयो साल बि सुठो वञे। छोकी असां पंहिंजे नए साल में असां ख़ुदि जे इष्ट देव या कुल देवता खे न यादि कंदासीं, वरुण देव भगवान झूलेलाल खे, त इहा ॻाल्हि सुठी न आहे। ऐं चवंदा आहिनि न बिना पंहिंजे कुल देवता जे कई पूजा आहे कान, त बिना कुल देवता जे पूजा न आहे त बिना कुल देवता ते नयो साल कीअं थींदो। त भले ई असांजो इहो नयो साल हिंदुनि जो न थींदो हुजे, पर हाणे नयो साल असां मञूं था असां हर ॾींहुं हिकु नयो आहे। त इहो तव्हां ध्यानु रखो। मां त चाहतो हर सिंधीअ जे घर में 1 तारीख़ जो जल जे जीवन खे भोजन खाधो अर्पित थियणो खपे, जंहिंसां कि भगवान झूलेलाल तक भोग पहुचे। त तव्हां खां इहा ई निमाणी विनती अरदास विनती सम्झो त 1 तारीख़ जी शुरूआत असां भगवान श्री झूलेलाल जे चरणनि में पंहिंजो अरदास लॻाए करूं। जय श्री झूलेलाल।